अॼोके वीडियो में पाण जलाल चांडे जो हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं जेको तारीख़ जे हिकु पननि में लिखियल आहे ऐं हिकु बहितरीनु कलाम आहे पंहिंजे दौर जो। ऐं जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे दर्द में ॻायो। दोस्तो जलाल चांडे जा जेके बि तव्हां कलाम ॿुधंदव हिकु दर्दीले आवाज़ ऐं पंहिंजे दाह ऐं रड़ियूं करे ॻाए पियो त पंहिंजे दर्द ऐं पंहिंजे अंदर जी जेका बाह ऐं ॾुख हुयो अंदर में उनखे जेके तकलीफ़ूं हुयूं उहे ॻाइण जे ज़रिए उन जे ॿाहिरि ज़ाहिर पियूं थियनि ऐं उहे ॿाहिरि ज़ाहिर पियो करे दोस्तो। ऐं जलाल चांडे खे सॼी दुनिया खे ख़बर आहे त हिकु इश्क जी चोट लॻल हुई ऐं जलाल चांडियो फ़नकार बि इश्क जी चोट में थियो ऐं जलाल चांडे खे जेका धक लॻी दोस्तो इश्क जी उन में ई जलाल चांडियो ॻाइण ऐं फ़नकार थियो ऐं फ़नकार बि अहिड़ो थी ॾसियो दोस्तो जेको सिंध जे तारीख़ जो हिकु फ़नकार बणी ॾसियो। इन कलाम जा ॿोल इहे आहिनि त नथी निंड अचे दोस्तो तुंहिंजे फ़िक्र में अखियुनि मां लुड़क बीहनि ई नथा। दोस्तो अहिड़े तरीक़े जो कलाम आहे। हिन वीडियो जेको 3 खां 4 मिंटनि जो आहे तक़रीबन इन में मुख़्तलिफ़ हिसनि में तव्हांखे इहो कलाम बि ॿुधाईंदासीं। ऐं जलाल चांडे सां माण्हू मोहबत बेअंदाज़ कंदा हुया। इन जो मिसाल इहो आहे दोस्तो जॾहिं इहो कलाम स्टार्ट थो थिए तव्हां ॾिसो था त सभई माण्हू ॾिसो त कीअं पिया जलाल चांडे जे मथां पैसा घोरनि ऐं जलाल चांडे सां मोहबत जो इज़हार पिया कनि दोस्तो। त दोस्तो माण्हुनि खे पंहिंजे विच में ॾिसी करे जलाल चांडियो चारों तरफ़ माण्हू ॾिसो कीअं फिरियल आहिनि त पोइ जलाल चांडे खे ॻाइण में मज़ो बि ईंदो आहे दोस्तो। हूअं बि तव्हां उमूमन ॾिसो किथे बि कंहिं महफ़िल में शादीअ में माण्हू जे अगरि माण्हू फिरियल आहिनि माण्हू मोहबत ऐं इश्क पिया कनि त माण्हू कुर्ब ॾियनि पिया त उन हिसाब सां जलाल चांडियो वरी ॻाइण में तमामु बहितरीनु जेको आहे सो अंदाज़े सां ॻाए पियो जेको माण्हुनि जे दिलनि खे तमामु बहितरीनु मोहे पियो छॾे दोस्तो। जलाल चांडे जा हज़ारे अहिड़ा महफ़िल ऐं प्रोग्राम आहिनि जेके कैमरा जे अख सां रिकॉर्ड थियल आहिनि जेके हिन वक़्तु बि सोशल मीडिया ते तमामु घणा वायरल आहिनि। इन में कोशिशि कंदा आहियूं कुझु वाक़ियो ऐं कुझु महफ़िल जा कलाम तव्हांखे ॿुधायूं इन में जेके तमामु बहितरीनु ऐं वायरल कलाम आहिनि। असां कोशिशि कंदा आहियूं उहे कलाम तव्हांखे ॿुधायूं जेके तव्हांखे पसंदि बि अचनि ऐं तव्हां पंहिंजे कमेंट्स में रायो लाज़मी ॾींदा कयो त तव्हांखे कहिड़ी महफ़िल ऐं कहिड़ो कलाम पसंदि आहे जलाल चांडे जो त असां कोशिशि करे वरी उहा पंहिंजे वीडियो में आणे ऐं तव्हांखे ॿुधायूं ऐं उहा महफ़िल तव्हांखे ॾेखारियूं जलाल चांडे जी जेका तव्हांखे तमामु घणी पसंदि हुजे दोस्तो। जलाल चांडे जा इहो कलाम तव्हां मुख़्तलिफ़ हिसनि में ॿुधो त इहा महफ़िल तमामु बहितरीनु महफ़िल हुई जलाल चांडे जी ऐं इहे पुराणियूं महफ़िल आहिनि दोस्तो तक़रीबन 2000 खां बि पुराणियूं महफ़िल आहिनि जेके माना 1980 के 80 जी ॾियाई जा थिया 90 जे ॾियाई जा थिया इहे उन टाइम जा जेके महफ़िल आहिनि जेके तमामु घणा वायरल थिया ऐं जलाल चांडियो पंहिंजे उरूज में हुयो इन टाइम ऐं इन टाइम केस्टूं कंपनी वारा जलाल चांडे जे पुठियां हुया ऐं सिंध जी आवाम तमामु घणी मोहबत पई करे जलाल चांडे सां। इहे उहे महफ़िल आहिनि जेके सिंध में तमामु घणा वायरल थिया। वॾी महिरबानी उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो लाइक ऐं शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब कयो।